मुझे पहिरियों क्वेश्चन जैसी हसनाबाद साहब ऑनलाइन थी तो असां पंहिंजे टाइम खे नज़र रखंदे साईं नसीर मेमन साहब खे गुज़ारिश कंदसि त हिन वक़्तु जेके पाकिस्तान में वाटर चैलेंजिस आहिनि उन में जेको हींअर करंट इशू आहे उहो आहे CCI जो ऐं प्लस इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी जो ऐं जेके चोलिस्तान जा जेके कैनाल निकर पिया उन्हनि जो, छो जो हिकु तरफ़ असांजी जेका सिंध हुकूमत आहे, ॿिए तरफ़ सिंध जी अवाम आहे उहा मज़ाहिमत करे रही आहे त सिंध जो पाणी खे न रोकियो, जेकॾहिं सिंध जे पाणी खे रोकियो वेंदो सिंध बर्बाद थी वेंदी। त आउं साईं खे गुज़ारिश कंदसि त असुलु हक़ीक़त छा आहे, असां चाहियूं था असांजा नौजवान ॿुधनि, छो जो जॾहिं हुकूमत हुकमरान जमायत पावर में हूंदे बि के अहिड़ा धुरियूं जेके हिन जेको ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम खणी आयूं आहिनि जंहिंमें पाकिस्तान जी जेका तक़रीबन 4.4 मिलियन एकड़ जेका ज़मीन आहे उन जे लाइ हीअ कारपोरेट सेक्टर खे प्रोमोट पियूं कनि ऐं चोलिस्तान खे आबाद पियूं कनि। त साईं तव्हां असांजे नौजवाननि खे पाकिस्तान जा हींअर चैलेंजिस कहिड़ा आहिनि, पर कैपिटा कंज़म्पशन पहिरीं आबादी खां पहिरीं कहिड़ी हुई, हींअर पर कैपिटा कंज़म्पशन कहिड़ी आहे, ऐं उन खां पोइ जेको हिन वक़्तु जेको हीअ वॾो जेको मेन इशू आहे उहो उन लाइ छा करे सघिजे थो, ऐं पोइ आउं ॿियो जेको तव्हांखां सेशन में SDGs ते ईंदसि। ओवर टू साईं नसीर मेमन साहब। ही जेका हींअर रिसेंटली गुज़िरियल हिकु साल अंदरि ॿ अहम इशूज़ रेज़ थिया पाणी जे हवाले सां। उहो त ॾिसो पाणी जे हवाले सां पूरी तारीख़ भरी पई आहे न। तव्हां पुठिते वञो त 1919 में बि 1919 में बि हितां जे कमिश्नर जेको उनखे बॉम्बे हुई उन गवर्नमेंट ऑफ इंडिया खे सिंध जे पाणीअ जे बारे में कंसर्न्स मोकिलिया आहिनि। सो ही जेका शेयर्ड वाटर्स जा कंफ्लिक्ट्स जा इशूज़ आहिनि ऐं इंडस ते जेको शेयर्ड वाटर जो कंफ्लिक्ट आहे अपर ऐं लोअर राइपेरियन जो, उन जी तमामु पुराणी तारीख़ आहे। हीउ अॼु जो मसइलो न आहे। ऐं मां इहो बर्ज़ कयां त इहो रुॻो अपर ऐं लोअर राइपेरियन असां इहो नथा चऊं त पंजाब वर्सिस सिंध। तव्हांखे सिंध जे अंदरि बि अपर ऐं लोअर राइपेरियन जो कंफ्लिक्ट नज़र ईंदो, हर केनाल ते अपर ऐं लोअर राइपेरियन जो तव्हांखे कंफ्लिक्ट नज़र ईंदो। इहो ओवरऑल हिकिड़ो मथीं लेवल ते गवर्नेंस ऐं मैनेजमेंट जो ऐं पॉलिसीज़ जो फेल्यूअर आहे, पॉलिटिक्स जो फेल्यूअर आहे मेनली। छो त वाटर इज़ नॉट जस्ट इंजीनियरिंग, यू प्राइमरीली शेयर्ड वाटर्स आर अ पॉलिटिकल इशू। तंहिंजे करे इहो पॉलिटिकल मैनेजमेंट जो बि इशू आहे, उन जो बि फेल्यूअर आहे। हाणे साईं वारा वेठा आहिनि आबादगारनि सॼी ज़िंदगी पाणीअ जे हवाले सां हिननि खां वधीक, ऐं साईं उबायो साहिबु जिन जी ज़िंदगी इन्हनि शयुनि सां गुज़री आहे। मां रुॻो हिकु ॿ मुख़्तसिर ॻाल्हियूं करे ऐं पोइ चाहींदुसि साईं वारा हिन ते वधीक एजुकेट कनि। हीअ जेके ॿ रिसेंट इशूज़ थिया आहिनि न, मां रुॻो हुन ते हींअर फोकस थो रहां, सॼी हिस्ट्रीअ में नथा वञे। हिकिड़ो इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी जे एक्ट जे जेका तरमीम जी ॻाल्हि हली ऐं उन सां ई सलाहियल आहे, इहे अलॻि ॿ इशूज़ कोन्हनि। एक्चुअली हिकिड़ो इशू आहे, उन जा ॿ डायमेंशन्स आहिनि। ऐं ॿियो इशू जंहिंखे सेपरेटली ट्रीट न कयूं, हिन सां मिलाए ट्रीट कयूं, त उहो असांजा इहे जेके 6 स्ट्रेटेजिक केनाल चया था वञनि। हिकिड़ो त जंहिं शइ सां तव्हां स्ट्रेटेजिक लॻाईंदो, जंहिं शइ सां क़ौमी मफ़ाद लॻाईंदो, उन ते ॻाल्हाइणु हराम थियो वञे, वॾो मसइलो आहे। सो असां सम्झूं था वाट इज़ स्ट्रेटेजिक। स्ट्रेटेजिक उहा शइ जेके पाकिस्तान जे माण्हुनि जे भले वटां हुजे, जंहिंमें हिन मुल्क जा माण्हू गॾिजी वेही सुकून सां फ़ैसिला करे सघनि। स्ट्रेटेजिक रुॻो उहो आहे, बाक़ी जेका कुझु बि आहे उहा सेकेंडरी आहे मुंहिंजे नज़र में। सो हिकिड़ो त उहे जेके 6 केनाल आहिनि, अच्छा उन्हनि 6 केनाल्स में बि जेको सभ खां वॾो इशू आहे एक्चुअली चोलिस्तान जो आहे। बाक़ी त साईं वारा वेठा आहिनि 3-4 केनाल तड़ां जेके मुशरफ जे दौर में ठही चुका, हाणे हुननि जा नवां फेज़िस इम्प्लीमेंट थींदा। हिकु ॿ केनाल आहिनि जेके पंहिंजे हिसे जो पाणी CRBC पख़्तूनख्वा जे हिसे जो पाणी खणंदो, कच्छी वारा बलूचिस्तान जो पाणी खणंदा, उन जा ॿिया इशूज़ आहिनि। पर मेन जेको मूंखे पर्सनली कंसर्न लॻे थो उहो ज़ाहिर आहे चोलिस्तान स्कीम जो आहे, ऐं उन में ग्रेटर चोलिस्तान बि आहे ऐं स्मॉलर चोलिस्तान बि आहे। इहे तव्हां ग्रेटर चोलिस्तान रिथा जी जेका प्रेज़ेंटेशन हिकिड़े प्लेटफॉर्म ते थी आहे, उन में त 6 मिलियन एकड़ फीट जी उनजी कमांड एरिया ॿुधायल आहे, ऐं 12 लख एकड़ तव्हांजी स्मॉलर चोलिस्तान जी आहे। सो जेकर तव्हां हिन ॿिन्ही खे एड कंदो, ऐं उबाय साहिबु कंफर्म कजो, मुंहिंजी मालूमात मुताबिक़ 2 सेपरेट स्कीम्स आहिनि, सेपरेट आहिनि। छो त शुरू में कुझु माण्हुनि खे ग़लतफ़हमी थी आहे शायदि स्मॉलर उनजो पार्ट आहे ग्रेटर चोलिस्तान जो, ईअं न आहे, इहे अलॻि स्कीमूं आहिनि। चोलिस्तान थे आबाद करण जी अहिड़ी रिथा अॼु जी कान्हे। 1920-22 में सतलज वैली प्रोजेक्ट डिज़ाइन ई इन हवाले सां थियो, ऐं उन वक़्तु बि तव्हां हैरान थींदा त 100 साल अॻु जॾहिं उन में बहालपुर स्टेट हुई, बीकानेर स्टेट हुई, ऐं पंजाब जा उहे इलाइक़ा जेके ब्रिटिश इंडिया जो पार्ट हुया,
इते हुननि उनखे हिकिड़ी मैसिव स्कीम, उहा बि 5 मिलियन एकड़्स जी हुई, तमामु वॾी स्कीम हुई। त उन वक़्तु बि जेको वाटर अवेलेबिलिटी जो एस्टिमेट लॻायो वियो हो उनखे चैलेंज कयो वियो त तव्हां ओवर एस्टिमेट कयो आहे, हीअ तव्हां ग़लति एस्टिमेट कयो आहे। अंदाज़ो करियो त उहा रविश अॼु 100 साल गुज़रण खां पोइ बि साॻी आहे। अॼु बि तव्हां ओवर एस्टिमेट करे ॿुधायो था त असां वटि पाणी अवेलेबल आहे, उन वक़्तु बि हींअर कूड़ ॻाल्हायो माण्हुनि सां। सो उन वक़्तु उहा स्कीम चैलेंज थी ऐं पोइ ख़ैर उनजी वरी डिघी कहाणी आहे, उन सॼे में नथा वञूं। पर कमिंग बैक त हींअर जेको हीउ पुठिएं साल खां इशू रेज़ थियो ऐं हुननि वरी सियाणप कई जो निगरान हुकूमत जे दौर में रेज़ कयनि। निगरान हुकूमत जे दौर में हिकिड़ो ऑर्डिनेंस ठहियो, ऑर्डिनेंस कैबिनेट में डिस्कस थियो, कैबिनेट जे 3 मेंबर्स रद्द कयो ऐं 3 मेंबर्स खे ख़बर कान हुई। राति जो ऑर्डिनेंस जी कापी वज़ीर आज़म हाउस मां हली वई ऐवान सदर में। जॾहिं उहा उते हली वई त मूं पंहिंजे कंहिं कॉन्टेक्ट जे थ्रू हिकिड़े मिनिस्टर खां पुछो, मूं चयो त तव्हां ऑर्डिनेंस रद्द कयो आहे न कैबिनेट में? चई हा बिल्कुलु रद्द कयोसीं, हाणे इहो ख़तमु सम्झो। मूं चयो तव्हांखे ख़बर आहे उहा ऐवान सदर जी टेबल ते आहे? चई इहो थी नथो सघे। मूं चयो बिल्कुलु ईअं थियो आहे, तव्हां वञी चेक करायो। वज़ीर साहिब खे ख़बर न हुई, कंहिं मूंखे महिरबानी करे ॿुधायो इहा नौबत हुई त उहो ऐवान सदर में पुॼी चुको। पोइ बहरहाल अली साहिबु उन वक़्तु जीअं त मुख़ालिफ़ कैंप में वेठो त उनखे इंडोर्स न कयो ऐं उहो वापसि थियो ऐं पोइ ॿीहर उनखे हुननि बिल जी उनखे ऑर्डिनेंस जी शिकिल ॾिनी। इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी में इहा जेका अमेंडमेंट जो तव्हां अंदाज़ो करियो, साईं मां 5 मिंट वठी सघां थो न? घणो लेंदी न कंदुसि। तव्हां अंदाज़ो करियो त हुन में अमेंडमेंट छा थी थिए त चेयरमैन इरसा जो वफ़ाक़ी हुकूमत जो हूंदो। पाणी वफ़ाक़ी सब्जेक्ट न आहे। इस्लामाबाद में सिंधूअ जे पाणीअ ते एकड़ बाबाद न थींदो आहे, पर चेयरमैन उन अथॉरिटीअ जो इस्लामाबाद जो हिकिड़ो ब्यूरोक्रेट थींदो। माना इन जो को सेंस न आहे त जंहिंजो स्टेक कोन्हे। इरसा में वफ़ाक़ी मेंबर उन वक़्तु मुशर्रफ जे दौर में शामिल थियो जॾहिं कुझु माण्हुनि इहो कंसर्न रेज़ कयो त जी त 4 सूबा आहिनि, इन्हनि में टाई थी वेंदी त पोइ छा थींदो? त पोइ चइनि हिकिड़ो 5 मेंबर रखी था छॾियूं जेको अहिड़ी सिचुएशन में उहो वोट करे सघे त पोइ केरु खटे या हाराए उहो डिसीजन थी सघे। दैट्स हाउ फेडरल मेंबर केम इन। ऐं पोइ उनखे सडनली उनखे एम्पावर कयनि वज़ीर आज़म खे, नॉट इवन कैबिनेट। इहो 2 अलॻि शयूं आहिनि। हुकूमत मीन्स कैबिनेट, हुकूमत डज़ नॉट मीन वज़ीर आज़म। उनखे नए एक्ट में इहो पावर पियनि त तव्हां 21 ग्रेड जो फेडरल गवर्नमेंट जो जंहिंजो हिकु पाणीअ जे फोड़े जो बि स्टेक कोन्हे, उन जो हिकिड़ो ब्यूरोक्रेट विहारींदो जेको फ़ैसिला कंदो। पहिरियों जॾहिं हुननि माण्हू रखियो त उहो केरु हुयो? वापडा जो उहो अॻूणो चेयरमैन, जंहिं चेयरमैन वापडा जी हैसियत में रहंदे कालाबाग डैम जी सपोर्ट में पूरो किताब लिखी छॾियो। बाबा वापडा नेशनल इदारो आहे न, फेडरल इदारो आहे न, उनखे इम्पार्शियल रहणो आहे। हिकिड़े कंट्रोवर्शियल सब्जेक्ट ते वापडा जो चेयरमैन किताब लिखे ऐं उन साहिब खे इरसा जो चेयरमैन कयो। तव्हां इन मां नियत जो अंदाज़ो करियो ऐं अकुल जो बि अंदाज़ो करियो। हुनखे ढक रखनि जी बि हाणे ज़रूरत नथी महसूसु। सेकेंडली पहुचूं था, हीअ जेके केनाल आहिनि चोलिस्तान वारा, चोलिस्तान जो केनाल जेकर इहा सॼी स्कीम ग्रेटर ऐं स्मॉलर चोलिस्तान ठही वई ऐं उहो इरीगेट थी वियो त उनखां हेठि वारा सभु इलाइक़ा पोइ चोलिस्तान थींदा। इहो तव्हां ज़हन में रखिजो। जेकर तव्हां 6 मिलियन एकड़ 7 मिलियन एकड़्स खे इरीगेट कंदो कंहिं नई स्कीम मां त उन डेज़र्ट खे तव्हां ग्रीन कंदो, पर उनखां हेठि जेतिरा बि इलाइक़ा आहिनि उन्हनि खे तव्हां चोलिस्तान डेज़र्ट में कन्वर्ट करे छॾींदो। मां ब्रीफली चवां, उनजे इंजीनियरिंग साइड ते, उनजे वाटर डिस्ट्रीब्यूशन साइड ते जेको थोरो घणो मूं कमु कयो आहे उहो पब्लिश्ड आहे। तव्हां चवंदो त मां डिटेल्स वरी हिते ॿुधाईंदुसि। पर इहा स्कीम न को पॉलिटिकली सेंसिबल आहे, न को टेक्निकली वाइबल आहे, न को एनवायरमेंटली वाइबल आहे, न को फाइनेंशियली वाइबल आहे। हिकिड़ो अहमक क़िस्म जो स्टूपिड क़िस्म जो प्लान आहे, टोटली इम्प्रैक्टिकल प्लान आहे। थैंक यू। महिरबानी नसीर साहिबु, तव्हां ॻाल्हि कई त वाटर पॉलिटिक्स जी, त साईं अलाहबा जो ख़ुशि साहब पंहिंजो किताबु लिखियो आहे हाइड्रो पॉलिटिक्स, ऐं ॿियो लिखियो आहे सिंधु वहंदो रहंदो। त हिस्टोरिकल पर्सपेक्टिव खां छॾे करे थोरो घणो असांखे नौजवान खे भले उहो ॿुधायो, पर जेकॾहिं हीअ चोलिस्तान चोलिस्तान खे आबाद कनि था त छा पोइ सिंधु वहंदो रहंदो? तव्हां खां साईं मुंहिंजो सुवालु आहे अलाहबा साहिबु। हीअ जेके साईं जेके कैनाल्स जी ॻाल्हि करे पियो, त इन में थोरो तफ़सील सां ॿुधायांव खे त हिकिड़ो आहे रैणी कैनाल जेको सिंध में आहे, उन मां थर कैनाल निकिरणो आहे। ऐं ॿियो आहे कच्छी कैनाल जेको बलूचिस्तान में आहे, ऐं उहो 495 किलोमीटर चश्मा जे अपस्ट्रीम में कढियो अथनि। उनजी टोटल लेंथ आहे 495 किलोमीटर। त 395 किलोमीटर ठही वियो आहे। उन में 305 किलोमीटर सिर्फ़ु पंजाब में आहे
ऐं बाक़ी 90 किलोमीटर बलूचिस्तान में ठहियो आहे, उनजो सेकेंड फेज़ ठहिणो आहे। इहो 30 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट हो जेको 80 अरब ते वञी उनजो फेज़ 1 ख़तमु थियो आहे। ऐं उन जी बि जेका अलाइनमेंट अहिड़ी हुई जो 2022 में जॾहिं फ्लड आयूं कोई सलीमान तां बरसातूं आयूं त हुनखे 100 खां वधीक जॻहियुनि ते उनखे डैमेज कई। ऐं हाणे रिसेंटली प्राइम मिनिस्टर हुन जे रिहेबिलिटेशन जो 8 अरब रुपए सां जेको स्कीम जो इफ़्तिताह कयो। त ही बि ट्रूजन हार्स आहे। ॿियो आहे चश्मा राइट बैंक कैनाल, त उनजो पहिरियों फेज़ थियल आहे। ॿियो फेज़ जेको आहे उहो शायदि जबल आहिनि, ॿिया आहिनि जिन मां टनल कढणा आहिनि, उहो वाएबल कोन पियो लॻे, उहो उते रहियो पियो आहे। ऐं त हीअ 4 ते थी विया। बाक़ी जेके आहिनि 2 आहिनि पंजाब में। मुंहिंजो कंसर्न इन्हनि ॿिनि ते आहे। हिकु आहे थल कैनाल जेको ग्रेटर थल कैनाल जो हिसो आहे, जंहिंमें ग्रेटर थल कैनाल जी जेका हालांकि इहो हुन में न आहे, असांजी CCI जेका आहे या जेको 91 एकड़ आहे उन में ग्रेटर थल कैनाल शामिल न आहे। त इन जी कोई 2.5 मिलियन एकड़्स जेको सो इन जी सेटलमेंट आहे, उन जी कमांडेड एरिया आहे। उन जो फेज़ 1 थी वियो आहे, फेज़ 2 शोबारा कैनाल आहे ऐं फेज़ 3 अञा अचिणो आहे। ऐं ॿियो आहे चुलिस्तान कैनाल। जी नसीर साहब ॿुधायो त उन में ग्रेटर स्मॉलर चुलिस्तान ऐं ग्रेटर चुलिस्तान आहिनि। त हिन जो थोरो तफ़सील मां ॿुधायो वञा। जी जी। त ही अगस्त 23 में वापदा हिकिड़ी प्रेज़ेंटेशन मोकिली गवर्नमेंट खे त भाषा डैम ठहियो आहे, कमांड एरिया भाषा डैम इन 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 हेडिंग सां। त उन में उन्हनि चयो त हीअ ठहे पियो त उन मां पाणी जेको थींदो बचंदो, त पोइ उहो छो न असां जेको सो चुलिस्तान खे आबाद करियूं। उन में उन्हनि चयो त जेको आहे चिनाब आहे उन में पाणी कुझु वधीक आहे, उन मां 5 मिलियन एकड़ फिट पाणी असां उतां ट्रांसफ़र करे ऐं सतलज खणी वेंदासूं। ऐं चिनाब ते मदरांझा, शाहजीवना ऐं चिनूट टे डैम ठाहींदासूं। पोइ हितां लिंक कैनाल कढंदासूं। पोइ वरी सतलज ते वञी उते जेको सो नवां बैराज ठाहींदासूं, उतां नवां कैनाल कढूं। उन तमामु तफ़सील उन में सॼो तफ़सील हुयो त इहे कंदासूं। त उन जॾहिं उहो गवर्नमेंट वटि वियो ऐं सिंध गवर्नमेंट उन ते एतिराज़ु कयो, उन में उन्हनि चयो लिखियो त जेको चुलिस्तान जी एरिया आहे उहा 6 मिलियन एकड़ आहे, माना 60 लख आहे। पोइ जॾहिं सिंध गवर्नमेंट उन ते एतिराज़ु कयो त भई हीअ त जेको सो आहे 91 एकड़ में पाणी जेको आहे सभिनी दरियानि जो गजल विरहायल आहे। त सतलज दरिया चिनाब दरिया ते एक्स्ट्रा पाणी किथां आयो? हिते त असां वटि हीअ आहे त पाणी कोन्हे को। असां वटि हिन में ख़ासि करे ख़रीफ़ में या अर्ली ख़रीफ़ में त सिंध में शॉर्टेज हूंदी आहे, त अवां कीअं था पाणी खणी वञो। पोइ उन्हनि वरी हिकिड़ी ॿी ट्रिक खेॾी त चयूं त न न असां 6 लख एकड़ ज़मीन आबाद कंदासूं। उन जे लाइ इरसा खां उन्हनि अवेलेबिलिटी वाटर उन जो सर्टिफिकेट वरितो आहे। हालांकि इहो इरसा जो मैंडेट न आहे त को सर्टिफिकेट ॾे। इरसा जो जेको तव्हां इरसा एक्ट पढ़ंदो त उन जो कमी आहे त टू सुपरवाइज़ डिस्ट्रीब्यूशन ऑफ वाटर एज़ पर अकॉर्ड। हुनखे हुनजे अकॉर्ड में या एक्ट हुन में काई तरमीम करण जी हुनखे कोई अख़्तियार कोन्हे को। बहरहाल हीउ सभु कुझु थिए पियो जीअं सिंधी में चवंदा आहिनि त ॾाढे जी लठ खे ॿ मथा, त उहे सभु कनि पिया। त हीउ सॼो असां सां जेको बि आहे, जेकॾहिं असां हाणे जेको हुननि जी वरी हिकिड़ी नओं डॉक्यूमेंट मूं पढ़ियो आहे त उन में स्मॉलर चुलिस्तान जेको आहे उन्हनि तक़रीबन 19,92,000 ऐं ग्रेटर चुलिस्तान जेको आहे 44 लख एकड़ ॼाणायो आहे। माना टोटल 66 लख इहो चुलिस्तान ॿुधाइनि पिया। हाणे हीअ मूंखे इन ते कंहिं क़िस्म जो एतिराज़ु कोन्हे। जेकॾहिं पंजाब इहो ॿुधाए त असां जेको हुननि खे 91 एकड़ में पाणी मिलियल आहे उन खां वधीक असां वटि केतिरो पाणी आहे जेको असां होॾां खणी वेंदासीं। छाकाणि पंजाब पंहिंजो जेको बि उनखे एकड़ में पाणी मिलियल आहे उहो इस्तेमालु करे थो ऐं उन खां वधीक बि अञा इस्तेमालु करे थो। त इन जे लाइ जेकॾहिं असां पंजाब इन ॻाल्हि ते राज़ी थिए त न्यूट्रल एक्सपर्ट्स खां असां इन पाणी जी ऑडिट करायूं त ख़बर पवे त पंजाब या कहिड़ो सूबो पंहिंजे एलोकेशन खां वधीक पाणी इस्तेमालु करे थो
या कहिड़ो घटि करे थो। जेकॾहिं पंजाब न्यूट्रल एक्सपर्ट्स जे रिपोर्ट ते पाणी बचे थो ऐं खणे थो त असांखे को एतिराज़ु कोन्हे, पर हिन सॼे मामले में सिंध त पंहिंजी जाइ ते आहे लोअर रेपेरियन, पर हिते हिकिड़ो लोअर रेपेरियन ॿियो बि आहे, उहो आहे इंडस डेल्टा। असां हिन सॼे किसे में इंडस डेल्टा खे यादि ई कोन था करियूं त जेकॾहिं इंडस डेल्टा जॾहिं 325 324 क़िबल मसीह में अलेक्जेंडर आयो हुयो, सिंध फतेह कई हुई, सिंध हमलेवर थियो, त उन वक़्तु इंडस डेल्टा पटाला खां शुरू थियो थिए। हाणे पर हिन मौजूदा हालत में पटाला किथे आहे उहो डिसाइड करणु ॾाढो ॾुखियो आहे। कुझु मूर्खनि उनखे हैदराबाद लिखियो आहे, कुझु मूर्खनि ठटो लिखियो आहे, पर हेग जेको आहे उन्हनि ॿिन्ही सां इख़्तिलाफ़ु रखे थो। हू चवे थो त हैदराबाद खे हेठिएं पासे किथे ई आहे, बहरहाल उहो अलॻि शइ आहे। पर उन ज़माने में सिंधु दरिया जी हिकिड़ी छाड़ हुई पटाला वटां, जंहिंमें अलेक्जेंडर जा जहाज़ जेके थे सॼो उनजो फ्लीट उतां रवानो थियो, पोइ उतां हो ईरान जे तरफ़ या केॾांहुं पंहिंजे मंज़िल मक़सूद ॾांहुं विया हुया। ऐं उन खां पोइ इंडस डेल्टा 17 क्रीक्स में वहंदो रहियो हो। ऐं इंडस डेल्टा अॼु नसीर साहब जो हुते आहे दान में मज़मून, उन में 6 लख हेक्टर जेको आहे इंडस डेल्टा जी एरिया हुई। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी हिकु रिपोर्ट आहे लाइव लिविंग इंडस जे नाले सां, ऐं 2022 जी रिपोर्ट आहे। उन में हुननि लिखियो आहे त इंडस डेल्टा जो 92% सी रोड करे वियो आहे, ऐं 2050 ताईं 3.7 ॿियो बि उन में हलियो वेंदो। त इंडस डेल्टा जेको सो मरे पियो। हिन वक़्तु असांखे सिंधु दरिया खे बचाइण जी ॻाल्हि आहे, हिन वक़्तु असांजे लाइ इंडस डेल्टा खे बचाइण जी ॻाल्हि आहे। अॼु मूं हिकिड़ी वीडियो ॿुधी पिए सुबुह जो परवेज़ हूद भाई जी, उन चयो पिए त भई जेकॾहिं इंडस डेल्टा खे पाणी न मिलियो त अडल लेक वारो वाक़ियो सिंध सां थींदो। पर आउं चवां थो अडल लेक खां बि वधीक ख़तरनाक सूरत हाल आहे। छाकाणि अडल लेक त हिकिड़ी हुई जंहिंमें 2 दरिया अची पवंदा हुआ, जॾहिं उन्हनि जो पाणी बंदि थी वियो त हू सुकी वई, ऐं पोइ उनमें पाणियाट लूणियाट जे करे उनजो लूणु थी वियो हुते, ऐं हाणे हुते जेके साल्ट फ्लेवर जेके आहिनि हवाऊं हलनि थियूं। पर हिते त असांजो सिंधु दरिया थो मरे पियो, ऐं उहो वेंदो हो हिनमें सिंधु सागर में, समंड में। हाणे जेकॾहिं सिंधु दरिया मरी थो वञे या सिंधु दरिया में पाणी नथो अचे त समंड मथे अचणु शुरू कंदो। हिकिड़ी ही आहे त ईंदड़ 20 खां 25 सालनि में तक़रीबन 25 लख माण्हू ठटो सिजावल बदीन इहे डिसलोकेट थींदा। इन ई सॼी सूरत हाल में छाकाणि हिकिड़ी ही बि तारीख़ आहे त अॼु खां 12,000 साल पहिरीं समंड जेको आहे मुल्तान ताईं हुयो, ऐं इहो ई सिंधु दरिया हो जेको हुनखे धिके 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 अॻिते केसि ताईं खणी वियो, जेको असां ख़ासि करे 200 सालनि में उहो समंड वरी बि 40-50 माइल अॻिते हलियो आयो आहे। छाकाणि मौजूदा केटीबंदर जेको आहे साईं मुंहिंजो ख़्यालु वरी कंटिन्यू करियूं था, अचूं था आफिया खां वठूं, वरी ॿियनि खां सवाल वठी ॿुधूं। वरी महिरबानी साईं अलावा साहिबु, तमामु बहितरीनु जेका असां इन्फॉर्मेशन ॾिनी। असां छो जो टाइम शॉर्ट हुअण जे करे असां चाहियूं था त सभिनी जेके एक्सपर्ट उन्हनि जा पंहिंजा ओपिनियन ॿुधूं। आफिया इस्लाम साहब जो है वो हमेशा पानी पे और डान में बहुत सारी उर्दू अखबार में लिखती रहती है, लेकिन सिंध के जो लोगों का जो तहफ़्ज़ात हैं कि पानी के इश्यूज़ पे जो ये रैलियाँ निकलती हैं, जो सिविल सोसाइटी के एहतियात होते हैं या पॉलिटिकल एहतियात होते हैं, तो उर्दू मीडिया और इंग्लिश मीडिया उसको इतनी कवरेज नहीं दे रही है। तो ये पानी तो सबके लिए है, डेल्टा के लिए चाहिए, कराची इज़ द पार्ट ऑफ द सिंध, उनके लोगों को भी चाहिए, कराची के लिए भी चाहिए। तो उसको पानी के तहफ़्फ़ुज़ के लिए और मीडिया के किरदार के हवाले से आपका क्या कहना है, तो क्या करना चाहिए? क्योंकि फ्यूचर में पानी का बहरान बढ़ रहा है और इसी इशूज़ पे जब उर्दू और इंग्लिश मीडिया कवरेज नहीं देगी तो हम कहाँ जाएंगे? देखिए, अब वो मीडिया, ट्रेडिशनल मीडिया जिसको हम समझते थे, अब उस पर इन्हिसार ख़त्म हो चुका हुआ है। उसके ऊपर हमें इतनी ज़्यादा तवज्जो देने की ज़रूरत नहीं है। फ्रैंकली अब ये मीडिया है, और इसी के ज़रिए हमें वो जो लोगों के अंदर इसके बारे में इज़्तिराब पाया जा रहा है, वो देखने को भी मिल रहा है, सुनने को भी मिल रहा है, पढ़ने को भी मिल रहा है। सो एक तो ये कि अब वो इन बातों को नज़रअंदाज नहीं किया जा सकता।
इस मौजू पे मेरी 2 से 3 मुख्तलिफ किस्म की सबमिशंस हैं। पहली बात तो ये कि जिसका जो काम है वो करे। जो पानी का मसला है, जैसे नसीर ने समझाया, ये सूबाई मसला है और इसका जो असल जो इदारा है जहाँ पे इस पे बातचीत होनी चाहिए वो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट है। प्रेसिडेंसी से इसके ऊपर अगर साइन होके कोई फ़ैसला हो गया है तो वो फ़ैसला गैर आइनी है और इसके बारे में भी जो हमारी सिविल सोसाइटी है उसको बात करनी चाहिए, क्योंकि देखें इसमें हम किसकी तरफ देखते हैं? हम अपने नुमाइंदों की तरफ देखते हैं कि वो हमारे जज्बात को आगे लेके जाएं उन फ़ैसला साज इदारों तक और उन हलकों तक। फ़ैसला साज इदारा कौन सा है? पार्लियामेंट है। क्या ये पार्लियामेंट के अंदर डिस्कस हुआ? क्या ये कैबिनेट के सामने गया? ये सदर के टेबल पे कैसे पहुंच के साइन हो गया? जबकि हमारे इसी सूबे के जो चीफ मिनिस्टर हैं उन्होंने भी इख्तलाफी नोट और बहुत ज़्यादा तशवीश का इजहार किया उन्होंने कि ये वाला फ़ैसला जो चोलिस्तान का है, पानी की डाइवर्जन का है, ये हमारे लिए बहुत नुकसानदेह हुआ और सिंध के तहफ़्फ़ुज़ात को उन्होंने पेश किया। इसी तरह से इरसा के अंदर चूँकि तमाम सूबों के नुमाइंदे मौजूद हैं, तो सिंध के जो मेंबर हैं इस इरसा में, उन्होंने भी अपना एक डिटेल्ड इख्तलाफी नोट वहाँ पे दाखिल किया है। तो एक तो ये चीज़ है कि जो इदारे इसका इस्तेकाक रखते हैं इस चीज़ पे बातचीत करने का, ये वहाँ होनी चाहिए थी बातचीत। ये ऐसे ही फ़ैसला नहीं होना चाहिए था, ये किसी तरह और भी काबिल कबूल नहीं होना चाहिए। तो उस मौजू पे भी पुश बैक की ज़रूरत है। अब वो पुश बैक कौन करे? अगर सिंध के चीफ मिनिस्टर इख्तलाफी नोट दायर कर रहे हैं और उन्हीं की पार्टी के चेयरमैन साइन कर रहे हैं, तो हम फिर किसकी तरफ देखें? ठीक है, तो हमें एक ये यहाँ पे भी देखने की ज़रूरत है कि कौन हमारा ये मुकदमा आगे लेके जाएगा। क्या सड़कों के ऊपर इस बात का फ़ैसला होगा? दूसरी बात ये कि मैंने मतलब वो अपने काम के सिलसिले में सिंध के मुख्तलिफ़ इलाक़ों में जाती हूँ, जिन इलाक़ों में पानी की ज़्यादती उनकी तबाही का बायस बनती है और जिन इलाक़ों में पानी की बहुत कमी वहाँ पे लोगों के लिए बहुत ज़्यादा मसाइल का सबब बनती है। और फिर उस पे मैं एक जेंडर लेंस लगा के देखती हूँ कि उसमें ख़वातीन की ज़िंदगी कितनी ज़्यादा मुश्किल होती है। पानी की ज़्यादती भी, जैसे हम सैलाब के दौरान देखते हैं, और पानी की कमी भी, क्योंकि एक तरह से समाजी तौर पे पानी और ख़वातीन का एक चोली दामन का साथ है। तो जहाँ जहाँ मुश्किलात होंगी वहाँ वहाँ औरत की ज़िंदगी में और ज़्यादा मुश्किलात का इजाफ़ा होगा। तो मैं उस नज़रिए से भी देखती हूँ। अगर हमारा एक जो तय है पानी की तकसीम का फ़ॉर्मूला, तो फिर सवाल ये है कि जितना रकबा बताया है नसीर ने और उभायो साहब ने, वो पानी किसके शेयर में से दिया जाएगा, हमारा कंसर्न ये है। और एक लोअर रैपेरियन होने के हवाले से ये कंसर्न बनता है। और ये भी हमें देखना है कि चोलिस्तान को जिस तरीके से आबाद करने की, और सिर्फ आबाद करने की बात नहीं हो रही ना, वहाँ पे एग्रीकल्चर की बात हो रही है, आबादी की तो बात बाद में आएगी। तो क्या होगा अगर ये हमारा क्लाइमेट चेंज की आप उसके ऊपर एक अम्ब्रेला को लगाइए, आपकी पानी की जो फराहमी है वो अनसर्टन होती चली जा रही है। तो उस अनसर्टनिटी में जब आपको ये नहीं पता कि किस साल आपके पास कितना पानी ज़्यादा होगा, कितना पानी कम होगा, तो ये एडहॉक बेसिस के ऊपर आप किस तरह से पानी की तकसीम करेंगे और एक इतने बड़े इलाके को आप सैराब करने की कोशिश करेंगे जो कि एक सहरा है। इस वक्त हमारी ये बदकिस्मती है कि वो लिंक इस्टेब्लिश नहीं हो सका डॉक्टर हसन अब्बास से, तो वो हाइड्रोलॉजिस्ट हैं, वो आपको बताते कि ये किस तरह से इलॉजिकल है कि आप सहरा में, आपके वहाँ पे टीले होते हैं, आपकी वादियाँ होती हैं, वहाँ पे आपकी रेत होती है जो कि बहुत पानी चूसती है। कितनी बड़ी इन्वेस्टमेंट उसके अंदर करेंगे कि आप वहाँ पे पानी की फराहमी को इंश्योर करें। और फिर सवाल वही कि किसका पानी होगा वो। तो लोअर रैपेरियन को तो हर वक्त ये फ़िक्र रहती है, ये सिर्फ सिंध का मसला नहीं है, दुनिया भर में जहाँ भी लोअर रैपेरियन हैं उनको अपने जो हिस्से का पानी है उसमें तहफ़्फ़ुज़ात होते हैं कि अपर रैपेरियन में अगर उनको नेक नियति नहीं मिलती तो फिर क्या बनेगा, हमारा क्या होगा। नसीर ने ये भी मेंशन किया कि ये सिर्फ पंजाब और सिंध का नहीं है, ये अपर सिंध और लोअर सिंध में भी हम अपर और लोअर रैपेरियन के मसाइल को देखते हैं।
लोअर टेल पे डेल्टा में जो बहुत मसाइल हैं उसमें बहुत ज़्यादा हिस्सेदारी हमारे अपर सिंध के जो अपर राइपेरियन हैं सिंध में वो भी उसमें अपना हिस्सा डाल रहे हैं। तो हमें पानी को एक पानी के मसले को एक टोटलिटी में देखना है। और एक मेरी अपील है कि देखिए, मुझे जैसे मैंने आपको बताया काम के सिलसिले में मुझे मौका मिला, और उसके अलावा एक बहुत अच्छा मुझे मौका मिला था, मैंने दरियाए सिंध पे सफ़र किया है, पूरे दरिया का, तरबेला से लेकर खारोचांद तक जबरदस्त। कश्ती में। उसमें मुझको मौका मिला ये देखने का कि क्या हालात हैं इस दरिया के, और ये दरिया जो कि तहज़ीबों का भी वारिस है, बल्कि तहज़ीबों का वारिस नहीं, उनको उसने एक तरह से उनकी पैदाइश की है उसने, कि सिर्फ सिंध में ये दरिया से लोग मुतासिर नहीं हैं, इसमें पानी की कमी से और इसके पानी की आलूदगी से। आपका लोअर पंजाब, या जो हम जिसको सराइकी जो इलाका है या वसेब कहते हैं उसको, वहाँ का किसान, वहाँ का जो गरीब आदमी है वो भी उतना ही गरीब है और उतना ही मुसीबत ज़दा है पानी की कमी की वजह से, दरिया की इरोजन की वजह से। जैसे जहाँ वहाँ थोड़ी थोड़ी ज़मीन है, छोटे छोटे वहाँ पे लोगों के पास अराज़ी है, वो उसमें कटाव हो रहा है और वो कुछ अरसे के बाद उनके पास वो ज़मीन रहती नहीं है। ठीक है, तो ये तमाम हमें चीज़ें एक साथ देखने की ज़रूरत है। हमें उन लोगों को अपने साथ मिला के उनके मसाइल को समझ के और अपने मसाइल उन्हें समझा के इस आवाज़ को बुलंद करने की ज़रूरत है कि पानी के मामले में जब तक मुनसिफाना तकसीम को नहीं सेंटर में लाया जाएगा, ये हर वक्त एक हिजान और इज़्तिराब का बाइस बनेगा, और इस तरह से हमारे शुकूक व शुबात और हमें जो खलीज है वो बढ़ती चली जाएगी, जिसके हम मुतहम्मिल नहीं हो सकते। बड़ी मेहरबानी मैडम आफिया, आपकी बहुत बड़ी बहुत सजेशन। साईं महमूद नवाज़ शाह साहब तमामु सुठी ॻाल्हि कई अदी आफिया, त अपर रैपेरन ऐं लोअर रैपेरन में पानी जा इशूज़ आहिनि, ऐं पाणी त इंडस्ट्री खे खपे, पाणी बायोडाइवर्सिटी खे खपे, पाणी फूड सिक्योरिटी लाइ खपे, पाणी डेल्टा लाइ खपे, पाणी लाइवलीहुड लाइ खपे, पाणी डोमेस्टिक यूज़ लाइ खपे, पाणी एग्रीकल्चर लाइ बि खपे, ऐं पाणी लाइव स्टॉक लाइ बि खपे। त इन हवाले सां हिकिड़ो त सिंध में गवर्नेंस जो इशू, त जेके 3 बैराज आहिनि, 14 मेन केनाल आहिनि ऐं 1400 डिस्ट्रीब्यूटरीज़ आहिनि ऐं तक़रीबन 40,000 खां मथे वाटर कोर्सिस आहिनि, त इहे सॼी सिंध खे सैराब कनि था। त असां वटि सिंध में पाणी हिन वक़्तु पाणी जी हिन वक़्तु जेका पोज़ीशन छा आहे ऐं केतिरी ज़मीन आबाद थिए पई, छो जो हिते इहो इशू आहे त पंजाब में 64 ते ज़मीन आबाद थी आहे, सिंध में 2 ते थी आहे। त असां तव्हांखे हिकिड़ो इहो ॿुधां थी, ॿियो पाणी जो जेको गवर्नेंस जो इशू आहे उनखे कीअं रिज़ॉल्व कजे जो आम माण्हू ते पाणी नथो पहुचे। हिकिड़े मुंजारे में ॻाल्हि कई थी वञे, तमामु घणी गुफ़्तगू टेक्निकल एस्पेक्ट्स जी कई थी वञे, ताकी आम माण्हू खे उहा ॻाल्हि सम्झ में ई न अचे। ही वाणे जे हट जो हिसाब त 5,000 होॾां खणी वे, 2,000 हेॾां खणी वे, 500 बची विया त ही खणी वञ, सो पाणी असां वटि सरप्लस आहे। ॾिसो, हिकिड़ी आउं तव्हांखे गुज़ारिश करियां, जेके केनालनि जी ऐं तई गवर्नेंस जी हिन वक़्तु गुफ़्तगू करियो पिया, त इंडस डेल्टा वग़ैरह, त जेको करंट तव्हांजो स्टेटस को हले पियो, इंडस डेल्टा त उन में ई तव्हांजी तबाह आहे, नंबर 1। ॿिए नंबर ते किथे आहिनि फैक्ट्स एंड फिगर्स जेके शो कनि त पंजाब में जीअं ही केनाल ठहिया, जीअं इहा डेवलपमेंट सो कॉल्ड थी आहे, त हुते ज़रात जेका आहे सा सिंध खां वधी आहे ऐं सिंध में खुटी आहे, नंबर 2। नंबर 3, द टाइप ऑफ क्रॉप्स जेके उते ग्रो पिया कनि पंजाब में, उन्हे में सिर्फ़ु पोयनि 8 सालनि में सारियुनि जी जेकी पैदावार आहे, उहो असांजा फिगर्स कोन आहिनि, उहे पंजाब हुकूमत जा पंहिंजा फिगर्स आहिनि, जो 14 मिलियन हेक्टेयर्स खां वधी 23 मिलियन हेक्टेयर्स थी आहे। ठीकु आहे, हाणे ही मसइलो सिंध जो बि न आहे। अगरि असांखे हिन केनाल में असां जेको शइ ॾिसूं था, असीं कहिड़ा टेक्निकल माण्हू न आहियूं, इहो मसइलो पूरे पाकिस्तान जो थनाओ। कंहिं हींअर ॻाल्हि कई, मैडम कई, त पाणी किसके हिस्से का निकलेगा, पाणी हिस्से का निकलेगा, किताबनि में लिखियो अथनि पंजाब का निकलेगा, पर मसइलो इहो आहे, हुननि खे मसइलो कोन्हे, मसइलो असांखे, असीं छो था घोड़ा घोड़ा करियूं। त पहिरीं बि इहो चयो वियो, चश्मा झेलम लिंक केनाल ठहियो, दादा इहो जॾहिं बोर्ड में लिंक केनाल ठहंदो, हाणे उन मां पंहिंजो केनाल बि ठहनि पिया, ग्रेटर थल केनाल बि ठहे पियो,
ॿियूं शयूं जेके आहिनि से उन्हनि मां शयुनि मां ठहनि पियूं लिंक कैनाल्स मां, उहो सॼो साओ थी वियो हलियो। जॾहिं सवाल को पुछे थो चवनि था असीं पंहिंजे पाणीअ मां हिसे मां पाणी खणूं पिया, ऐं हिते सिंध में पाणी जेको आहे सो अवेलेबल कोन्हे को। सो हीअ ॻाल्हि जेका आहे न सा अगरि तव्हां सीरियस अंदाज़ में ॾिसो त हीअ अफ़सोसनाक ॻाल्हि आहे हिन मुल्क में जेको अॼु कुझु असां सां थिए पियो। आख़िर में आउं हिकिड़ी गुज़ारिश तव्हां सां करियां, ॾिसो ही मसइले खे जंहिं तरीक़े सां मुंझारे में पेश कयो पियो वञे इहो मसइलो ई कोन्हे को। हिन मुल्क खे जे हलणो आहे त संजीदगी सां हलणो आहे। हिन मश्किरीअ में मुल्क नथो हली सघे। तव्हां चओ तव्हां वटि वक़्तु हुजे, ऐं हींअर पन्ना तव्हांखे खोले ॾेखारियां थो। हुननि जे पंहिंजे प्लानिंग ऐं डेवलपमेंट चयो आहे त जेको चोलिस्तान केनाल आहे इन जा न पैसा आहिनि, न ही हली सघे थो, न हिन जो पाणी आहे, ऐं न ही वायबल प्रोजेक्ट आहे। इहो किताबनि में लिखियो आहे। असीं पिया बहस करियूं त साईं इंडस डेल्टा तव्हांजो रहियो किथे आहे जो तव्हां इंडस डेल्टा खे हिन वक़्तु तव्हां हलाइणु घुरो था। ही त हाणे जे इहे कैनाल ठहिया, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त ज़रात त छुटी, ज़रात ऑलरेडी इम्पैक्टेड आहे। कंहिंखे बि इन में ख़दशो ऐं बहस हुजे असां सां वेही अची हिते खाना बेदोश में चांहि पियूं था, ॻाल्हायूं था, तव्हांजो वक़्तु घणो कोन था खणूं, अची ॻाल्हाए था ॻाल्हायूं। हीअ त पाणी तव्हांखे पीअण जो इहो कोन्हे त तव्हां ॻाल्हि कंदो अदा फलाणे खे पाणी कोन मिलंदो। ही इंसाननि जो, जानवरनि जो, ही सभिनी जो पाणी जेको आहे सो तव्हांजो त बंदि थी वेंदो हलियो। दरियाए सिंध जी क्वालिटी ऑफ वाटर जी केरु पियो गुफ़्तगू करे? मूंखे ॿुधायो मंछर जेको फिटी वियो ऐं ख़राबु थी वियो, असीं वफ़ाक़ में कराचीअ में इहो सुवाल था पुछूं त मूंखे जवाबु ॾियो इन ॻाल्हि जो त जॾहिं ॿोॾाई 2010 जी सभु परेशान हुआ, हिकिड़नि माण्हुनि उते मिठाई विराई, उहे माण्हू मंछर जा माण्हू हुआ। हुननि अहिड़ो पाणी ॾिठो ई कोन हो जंहिंसां जॾहिं हू आयो त उहो पाणी उते पहुतो। मंछर कीअं तबाह थी? माना असां अञा हिसाब लॻायूं त पाणी अचे पियो, पाणी घणो आहे, अदा किताब खोल, कंप्यूटर खोल, पाणी लभे न जुड़े। ॾिसो मूं चयो त हिन मुल्क खे हिन वक़्तु जेको चोलिस्तान कैनाल जी ॻाल्हि पई करी वञे, राति जो 11 बजे अप्रूवल पिया कया वञनि, इहा हिन मुल्क सां जेके असांजा मुल्क जा सो कॉल्ड ॾाहा आहिनि, असांखां वधीक सम्झनि था, उहे मश्किरी कनि पिया। इहा मश्किरी जेका आहे सा असांखे करणु हिन मुल्क सां बंदि करणु खपे। हीउ मसइलो सिंध जो कोन्हे, हीउ मसइलो पाकिस्तान जो आहे, ऐं हीअ जेका चोलिस्तान जी ॻाल्हि आहे उन सां गॾु ॿियनि कैनालनि जी ॻाल्हि आहे। इन ॻाल्हि खां असांखे अॻिते गुफ़्तगू करणु खपे त पाणी आहे ई कोन्हे। इर्सा पाण चवे पियो जॾहिं ॿोॾि ईंदी त पोइ चोलिस्तान में पाणी ईंदो। ॿोॾि अचे जून जुलाई में, सर्टिफिकेट मिलियो आहे 9 महीननि में। इन करे चऊं पिया त दादा हीअ जेका आहे तव्हां हिन मुल्क सां मश्किरी करियो पिया। हिन कैनाल जे बारे में हीउ मसइलो कंहिं हिकिड़े इंडिविजुअल माण्हुनि जो कोन्हे। असीं चऊं था ज़रात सां लाॻापियल आहियूं। 95% हिन वक़्तु हिन मुल्क जो पाणी ज़रात में पैदा थिए थो। तव्हां वटि जेको पाणी अचे थो उन में जेका तव्हां पाणी मां पैदाइश खणो था, असां हिंदुस्तान खां बि अधु पैदाइश खणो था। अगरि के पैसा तव्हांखे चओ था किश्तो खणो पिनूं पिया, 250 अरब रुपया ख़र्चु करणु चाहियो था, त उहे पाणीअ जे बहितर इस्तेमाल ते, ज़रात में पाणीअ जे घटि इस्तेमाल ते तव्हांखे पैसा उहे ख़र्चु करणा खपनि त जीअं मुल्क जो पाणीअ जो, पाकिस्तान जो को 50 सालनि जो प्रॉपर विजन ठही सघे। हिन मश्किरीअ में ऐं वापडा जे चवण ते ऐं इर्सा जे चवण ते इहो मुल्क में इन क़िस्म जूं शयूं थींदियूं त इहो मुल्क जी यकजहतीअ खे जेको आहे सो इन में दरारूं पवंदियूं। महिरबानी साईं महमूद बादशाह साहब। असां वटि मौज़ू तमामु अहम आहे, टाइम बि घटि आहे, ऐं थोरो तजवीज़ूं वठंदुसि हाणे त साईं नसीर साहब, सस्टेनेबल डेवलपमेंट गोल जे हवाले सां 6 नंबर गोल पाणी ते आहे त माण्हुनि खे 2030 ताईं साफ़ु पाणी मिलंदो। उन ई बारे में हिन वक़्तु छा तव्हां तजवीज़ ॾेई सघो था? ॾिसो हीउ जेको पर कैपिटा पाणी अवेलेबिलिटी वारो डिबेट आहे न, उन जो मतिलबु इहो कोन्हे त को पाणी घटिजी वियो आहे। तव्हांजी पॉपुलेशन जी त जेका ग्रोथ रेट आहे उहो त पाणीअ ते इफेक्ट थो करे न। ॿियो इशू छा आहे त असल में जेका साईं बि ॻाल्हि कई, असां सभु पाणी जी क्वांटिटीअ जे जहिड़े में फाथल हुआसीं। मां केर बि पाणी जी क्वालिटी ते नथो ॻाल्हाए। मां तव्हांखे अॼु ज़िमेवारी सां चवां थो, पाकिस्तान जे कंहिं बि ज़िले में जेको पाणी आहे उहो फिट फॉर ह्यूमन कंजप्शन न आहे। दैट्स इट। तंहिंजे करे फॉरगेट अबाउट 2030। आई एम टेलिंग यू, इफ सिचुएशन परसिस्टेड इन 2130, इवन दो यू वॉन्ट हैव वाटर ड्रिंकेबल। थैंक यू नसीर साहब। आफिया मैडम, आपकी तरफ मैं आऊँगा कि आपने बहुत बड़ा अच्छा ब्रीफ किया उसके बारे में, पानी के और इर्सा के हवाले से, लेकिन एक जो मिसिंग लिंक है जेंडर के हवाले से, तो वुमन वाटर पे आपने बहुत सारे लिखते हैं, आप उसके लिए कोई मैसेज दें? देखिए, ये तो मैंने पहले भी जिक्र किया कि पानी के हवाले से कोई भी जो मसाइल होंगे उसमें औरत की ज़िंदगी आम लोगों से कहीं ज़्यादा मुश्किल हो जाएगी।
अगर पानी ज़्यादा आता है, पानी की मैनेजमेंट नहीं होती, जब फ्लड्स आते हैं तो उसमें ख़वातीन का के ऊपर ज़्यादा मसाइब होते हैं। इसी तरह से जब पानी की कमी होती है तो जो औरत पानी लेने जाती है, अगर उसको 2 मील जाना पड़ता है तो उसको अब 4 मील चल के जाना होता है। तो एक तो ये इसका एस्पेक्ट है। दूसरी बात ये कि फ़ैसला साजी में ख़वातीन क्यों नहीं होती हैं पानी के बारे में जब बात हो रही होती है। जब वाटर और वुमेन नेक्सस एक बहुत वाज़ेह है, सबको पता है इसके बारे में, तो उन इदारों के अंदर ख़वातीन का रोल हमें क्यों नज़र नहीं आता? जो वाटर एक्सपर्ट हैं, जो लोग ये कहते हैं ना कि औरत का क्या काम है, उनको क्या पता, उनको साइंस, हमारे पास पूरी डॉक्यूमेंटेड है। और बाकी मुल्क को छोड़ दीजिए, सिंध के बारे में हमने पूरी एक हिसार फाउंडेशन ने कैंपेन चलाई थी जिसमें अक्रॉस सिंध फीमेल वाटर एक्सपर्ट्स की जो एक डायरेक्टरी बनी हुई है, आप उसको उठा के देख लीजिए। आपके मेहरान इंस्टीट्यूट से लेके दूसरी यूनिवर्सिटीज़ में लेके आपकी सिविल सोसाइटी में, आपके राइट्स बेस्ड ऑर्गेनाइजेशंस में पानी के ऊपर ख़वातीन का बहुत रोल है, बहुत काम है उनका, और बहुत कंट्रीब्यूशन है, और इदारों में आपकी सीडा में भी हैं, ठीक है। तो ये इन ख़वातीन की आपको आवाज़ जब सुनाई देगी और वो अपना हिस्सा इसमें डालेंगी इस रायज़नी में, तो तब शायद वो फैसले ना हो जो कि रात की तारीकी में हो जाते हैं और नाफिज हो जाते हैं। बड़ी मेहरबानी मैडम आफिया। साईं उबैया साहब, अलावा साहब, क्लाइमेट चेंज जे हवाले सां पाकिस्तान सिक्योर न आहे वाटर जे हवाले सां, तव्हां छा चवंदो? क्लाइमेट पहिरीं त मूं जेका ॻाल्हि कई पे पहिरीं अधु में रहिजी वई, अधु में रहिजी वियो, कढी छॾियो। त मूं चयो पिए त जेको मौजूदु केटी बंदर आहे उहो जेको 1947 में केटी बंदर हो, या उहो तक़रीबन 40 मैल जेको समुंड में अंदरि आहे। ऐं ॿी ॻाल्हि मूं कई पिए त जे सिंधु दरिया मरे पियो त इहो रुॻो सिंधु दरिया जो मौत न आहे, इहो इंडस सिविलाइज़ेशन जो बि मौत आहे। बाक़ी जेको इहे क्लाइमेट चेंज जे करे जेकी बि सूरत थिए पई, ज़ाहिर आहे इन जो असरु त असां सभिनी ते पवंदो। पर इन में जेकॾहिं असां जेका साईं शाह साहब बि ॻाल्हि कई ऐं नसीर साहब बि ॻाल्हि कई, त असांखे पाणी जी बेटर मैनेजमेंट जी तरफ़ वञिणो पवंदो। जेकॾहिं असां पाणी जी बेटर मैनेजमेंट नथा करे सघूं, छाकाणि असां वटि जेकॾहिं हुजे 2 मिंट तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो मिंट आयो आहे, इसराइल वटि पाणी जेको बि आहे उहो असांजी जेको अवेलेबल पाणी आहे उन खां 5% आहे, पर हुननि जी एग्रीकल्चर एक्सपोर्ट जेका आहे असांखां वधीक आहे। हीअ सभु आहे वाटर मैनेजमेंट जो, ऐं असां वाटर मैनेजमेंट में दुनिया जे जेके 10 ख़राबु मुल्क आहिनि उन्हनि में शामिलु आहियूं। महिरबानी। साईं मेमून आशा साहब, हिकिड़ो जेको वाटर जा इलाही इशूज़ आहिनि, पर वाटर पॉलिसी, नेशनल वाटर पॉलिसी ऐं सिंध वाटर पॉलिसी, उन जा तव्हां मेंबर बि आहियो, त उन में कहिड़ा गैप्स आहिनि सिंध जे हवाले सां? असांजे मुल्क वारा पैसा पिननि पिया हिन वक़्तु GCF जी फंडिंग जे पोयां, त क्लाइमेट चेंज जे करे हिन मुल्क जी ॿेड़ी ॿुॾी वई, ईअं चवनि पिया। ठीकु आहे, 10 अरब पियो चए, को 30 पियो चए, जेको दिलि चवे ईंदी सो पिया चवनि। हू सवाल सुभाणे तव्हां खां पुछंदा त तव्हां क्लाइमेट खे बचाइण लाइ छा कयो? क्लाइमेट खे बचाइण जो मतिलबु आहे तव्हीं पंहिंजा दरिया वहण ॾियो, तव्हीं पंहिंजे डेल्टा खे बहितर नमूने रखो, तव्हां पंहिंजा खूह नेचुरल रिसोर्सिस खे आबाद करियो। उहो कोन पिया कनि, रादर उहे स्कीम्स पिया शुरू कनि जेके क्लाइमेट चेंज में वधीक इम्पैक्ट कंदियूं ऐं क्लाइमेट चेंज खे इंक्रीज़ कंदियूं। सो तव्हां वटि टाइम कोन्हे, इन करे गुज़ारिश सिर्फ़ु इहा आहे त जेको हिन मुल्क जो पंहिंजो पैराडाइम आहे, ॿियनि खां त भले पिनो, पर हू तव्हांखे चवनि था तव्हां कहिड़ा क़दम खणो पिया। इन करे अगरि हिन मुल्क खे सस्टेनेबली हणिणो आहे त पंहिंजो हाउस ऑर्डर में करिणो आहे, ऐं जेके हुननि खे पंहिंजा इक़दाम ऐं क़दम अहिड़ा करणा खपनि जे क्लाइमेट खे बहितर तरीक़े सां हलाए सघनि ऐं रही सघनि। उन बिना हिन मुल्क जो जियापो SDG हुजे या इंटरनेशनल इन्वायरमेंट हुजे, उन में रहणु ॾुखियो थींदो। वॾी महिरबानी साईं मेमून आशा साहिबु, साईं नसीर मेमण साहिबु, अदी आफिया सलाम साहिबा, ऐं साईं अलाह ख़ुशि साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी। टाइम घटि आहे, अञा वधीक पाण ॻाल्हायूं आहे, छो जो ॿियो सेशन बि शुरू थियण वारो आहे। अवां सभिनी जी वॾी महिरबानी, वॾी महिरबानी शेख आयाज़ मेलो जे कोऑर्डिनेशन कमेटी जी। थैंक यू।